अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सर 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 साईं, खुश है। तव्हांजा फोन ते ॻाल्हि ॿोल थी? जी जी साईं, जी जी। हे ॾिसो साईं, ये असल आहे साईं। असल जी जी। छा हिन जी माना रक़म थींदी थोरी? हिन जी रक़म थींदी ₹1,00,000 साईं। लख? लख, जी जी। अच्छा, हाणे ₹1,00,000 में हे मूंखे 15-20 अहिड़ा आहिनि, जी जी। ठीकु आहे? जी। उहे बि मां खणी थो तव्हां अचां, खणी अचो, ठीकु आहे? खणी अचो। ओके, बस छॾो 10 मिंटनि में। अचो अचो। ओके, ठीकु। थैंक यू। मोटी अचां थो, मोटी। हा साईं, जी जी। मां हितां पंहिंजे बंगले तां लहां पियो, मां हिन खां छोकिरे खां पुछा कयां थो हिन वटि घणा सिका आहिनि। ओके ओके। बाबा सूमर, अबा अबा पानी पियार बाबा, पानी जो गिलास भरिया। हाज़ुर बा, आयो आयो। बिस्मिल्लाह अबा। अबा बाबा ॻाल्हि ॿुध, हेॾा वे मुंहिंजे भरिसां में वे, मथे चढ़ी वे, मथे चढ़ी। इंसान सां मोहबत कबी। हाँ बा। हाणे ॻाल्हि इहा आहे त हमरा सां मां ॻाल्हायो पंहिंजे दोस्त सां, हाँ बा। उहो सिको आहे नकुली। नकुलिया? हा, तव्हां अनपढ़ियल ॼट जाहिल, तव्हांखे ख़बर नथी पए त असुल छा आहे, नकुल छा आहे। तालीम जो कोन्हे न, जेकी शइ लभेव थी हर शइ खे सोन सम्झी वेठा। मूंखे दोस्त हिकिड़ो चए पियो असुलन। ऐं दोस्त खे बि पादर हणंदुमि, तुंहिंजे खे बि। तोखे ग़लति थो ॻाल्हाए। हाँ, सोन भला हाणे धरतियुनि ते पियो हूंदो आहे। अलाए मां चयो क़ब्रिस्तान में पूरे त मथां सोन। बा मूंखे ख़बर आहे न। हे जो हाणे घणा घर पिया थी। अहिड़ा आहिनि 15-16 आहिनि। तूं वञी खणी अचे सीधे। खणी अचां? हे खणी आ त मां पोइ तोखे ॿुधायां थो। हा बाबा। अॼु तोखे ख़र्च बि करायां थो ऐं वॾी डिघी मोकल बि ॾियां थो। हाय बस बस कुझु न खणी आ। बा।